والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم تلك الرسل فضلنا بعضهم على بعض منهم من كلم الله ورفع بعضهم درجات وآتينا عيسى ابن مريم البينات وأيدناه بالروح القدس ولو شاء الله ما اقتتل الذين من بعد ما جاءتهم البينات ولكن اختلفوا فمنهم من آمن ومنهم من كفر ولو شاء الله ما اقتتلوا ولكن الله يفعل ما يريد آمنت بالله صدق الله العظीम। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमाए त तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद। ये जेके रसूल आहिनि इन रसूलनि खे बाद जे मथां असां फज़ीलत अता फरमाई आहे। नबूवत जे लिहाज़ सां सभु बराबरि आहिनि, फज़ीलत जे लिहाज़ सां मुख़्तलिफ़ आहिनि। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हिते जमा जो सीगो पंहिंजी ज़ात जे लाइ ताज़ीमन इरशाद फरमायो आहे त फद्दलना, यानी इन्हनि खे जेका बि फज़ीलत आहे इहा असां ॾिनी आहे, ॿिए कंहिं कोन ॾिनी आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इन्हनि खे इहो मर्तबो, इहो मान, इहे मोजज़ा, इहे कमालात सभु रब करीम जी ज़ाती बाबरकात इन्हनि खे अता फरमाया आहे। यानी अल्लाह जी अता जे अंदरि न केरु एतिराज़ करे सघे थो, न उन्हनि सां को इख़्तिलाफ़ करे सघे थो, छो इहा सभु महिरबानी मालिक करीम जी आहे। फरमाए त मिनहुम मन कल्लम अल्लाह, ऐं उन्हनि मां उहो अहिड़ो आहे जंहिंसां अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात कलाम फरमायो आहे। व रफ़ा बादहुम दरजात, ऐं को वरी अहिड़ो आहे जो उनखे अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात कई दर्जा बुलंद फरमायो आहे। व आतैना ईसा इब्न मरियम अलबय्यिनात, असां हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुटु मरियम जेके चिटियूं निशानियूं अता फरमायूंसीं। व अयदनाहु बिर्रूहिल क़ुदुस, ऐं पाक रूह सां असां उनजी मदद फरमाईसीं। हिते टिनि नबियुनि जो ज़िक्र आहे ख़ासि करे। हिकु त अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमाए त उन रसूलनि जे अंदरि हिकिड़ो उहो रसूल बि आहे जंहिंसां अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात कलाम फरमायो, उहा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ाती बाबरकात। ऐं उन जे विच जे अंदरि छॾे करे अॻिते वरी फरमाए थो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नालो वठी करे फरमाए थो असां उनखे चिटियूं निशानियूं ॾिनियूंसीं ऐं उनजी असां पाक रूह सां मदद फरमाईसीं, जो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जी ज़ाती बाबरकात हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां सदाईं गॾु हूंदो। ऐं बय्यिनात मां मुराद त असां उनखे मोजज़ा अता फरमायासीं। कहिड़ा मोजज़ा? मुर्दनि खे ज़िंदह करणु, बीमारनि खे शिफ़ा ॾियणु, ऐं मिटीअ मां मूर्त ठाहे करे जो उनखे फूक ॾे त उहो पखी थी करे उॾामी वञे, ऐं उनखे ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाए। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात में हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे असां मोजज़ा अता फरमायासीं। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ाती बाबरकात जे लाइ फरमायो त मिनहुम मन कल्लम अल्लाह, ऐं उन्हनि मां के अहिड़ा आहिनि जंहिंसां अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात कलाम फरमायो। यानी मथां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र, हेठां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र, ऐं विच में फरमाए त व रफ़ा बादहुम दरजात, ऐं उन मां को अहिड़ो आहे जंहिंखे असां कई दर्जा बुलंद फरमायो आहे। इन मां मुराद असांजो आका मदीने वारो साईं आहे। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र इन करे थियो, ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र इन करे थियो जो उन जे मञण वारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में मौजूदु हुया। हाणे अल्लाह ताला फरमाए त उन मां हिकु शख़्सियत उहा आहे जंहिंसां अल्लाह कलाम फरमायो आहे, पर असांजे आका मदीने वारे साईं जी ज़ाती बाबरकात सां अल्लाह सिर्फ़ु कलाम थोरी फरमायो आहे, उनखे पंहिंजो दीदार बि नसीब फरमायो आहे। जॾहिं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां कलाम फरमाइण जो इरादो फरमायो
त उनजे लाइ जाइ जो इंतिखाब कई त किथे कलाम कयासीं, उहो तूर सीना जबल हुयो। वरी जॾहिं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हां असांजे आका हबीब किबरिया सैयदुल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम सां दीदार ऐं कलाम जो इरादो फरमायो त उनजे लाइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ला मकान जो इंतिखाब फरमायो। इहे ॿई मकान आहिनि, हिकिड़ो मकान ॿियो ला मकान। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां कलाम फरमाई त तूर सीना जबल जो इंतिखाब थियो ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात ऐं कलाम जो इरादो फरमाई त आला मक़ाम जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इंतिखाब फरमायो त जीअं दुनिया वारनि खे ख़बर पए त जॾहिं मकान जे अंदरि एॾो फ़र्क़ु आहे त मूसा ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदरि केॾो फ़र्क़ु आहे। जाइ जो फ़र्क़ु यानी अलाह ताला रखियो त उहा कलाम जी जॻह ज़मीन ते हुई, तूर सीना जबल बि ज़मीन ते हुयो, जंहिं जॻह ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां अलाह ताला जी ज़ाते बाबरकात कलाम फरमायो। ऐं जॾहिं अलाह पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे कलाम जो शर्फ़ अता करण जो इरादो फरमायो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मेराज खे मुक़ररु फरमाई ऐं उनजे लाइ एहतमाम फरमाई ऐं उनखे अहिड़ी जाइ ते वठी वियो जंहिं जाइ जो कंहिंजे ज़हन जे अंदरि न ख़्यालु थो अची सघे न तसवुरु थो अची सघे त यानी इहो सिर्फ़ु मकान जे अंदरि फ़र्क़ु करे ऐं काइनात जे अंदरि ख़ुदा पंहिंजे महबूब जी फ़ज़ीलत जो ऐलान फरमायो त जॾहिं ॿई जायूं पाण में बराबरि नथियूं थी सघनि त मूसा अलैहिस्सलाम ऐं मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कीअं बराबरि थी सघनि। पोइ उनखां अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त वा आतईना ईसा इब्न मरियम अल बय्यिनात ऐं असां हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुट मरियम जेके चिटियूं निशानियूं ॾिनसीं यानी मौजज़ा ॾिनासीं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मौजज़ा अता फरमाया, पर असांजे आका मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मौजज़ा न बल्कि मौजज़ो बढ़ाए करे दुनिया में मबूस फरमायो। ज़िक्र ॿिन्ही नबियुनि जो आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो आहे, पर वरफ़ा बअदहुम दरजात मां मुराद तव्हां ई असांजो आका मदीने वारो साईं आहे। हाणे दर्जात जेको आहे न इहो दर्जतुनि मां वरितलु आहे, इहो वाहिद जो दर्जतुनि आहे, इहो जमा जो सीगो आहे। रुगो हिकिड़ो दर्जो हुजे हा दर्जतुनि दर्जो हिकिड़ो हुजे हा त पोइ ईअं चइजे हा त असांजो आका मदीने वारो साईं इन्हनि नबियुनि खां हिकिड़ो दर्जो मथे आहे, यानी हिकिड़ो ॾाको मथे आहे। पर अलाह ताला जमा जो सीगो ॾिनो दर्जात त इन मां माना छा निकिती त अलाह जो महबूब इन सभिनि खां कई दर्जा मथे आहे ऐं उहो अलाह ॼाणे थो पियो त सुहिणे महबूब जा दर्जा केतिरा आला आहिनि, ख़ुदा ताला हुनखे केतिरो बुलंद फरमायो आहे। पर जमा जो सीगो इहो वज़ाहत पेश करे रहियो आहे त रुगो हिकु दर्जे जो फ़र्क़ु न आहे, बल्कि अलाह ई ॼाणे थो त अलाह पंहिंजे महबूब खे केतिरा दर्जा इन सभिनि खां मथे बुलंद फरमायो आहे या फ़ज़ीलत अता फरमाई आहे। यानी नबी जेके आहिनि अलाह जा नबी नबो जे लिहाज़ सां अर्ज़ पे कयमि बराबरि आहिनि, वरी उन में रसूल आहिनि, जीअं न रसूलनि जो मर्तबो जेको आहे न उहो वरी नबियुनि खां मथे आहे। वरी रसूलनि जे अंदरि मुरसल आहिनि जेके साहिब किताब के उलुल अज़म आहिनि अलाह ताला जा रसूल, पर इन सभिनी रसूलनि जे अंदरि आला मक़ाम तव्हां ई असांजे आका मदीने वारे साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़बान अतर सां बि पाण इरशाद फरमाए ऐं अलाह ताला क़ुरान पाक जे अंदरि बि अलाह ताला पंहिंजे महबूब जूं फ़ज़ीलतूं ॿियनि खां जुदा बयानु फरमायो आहे। ये अलाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमाए असां तोखे तमाम ई दुनिया ऐं इंसानियत जे लाइ रसूल करे मोकिलियो काफ़तन लिन्नास बशीरम व नज़ीरा, तूं पूरी दुनिया ऐं इंसानियत जे लाइ बशीर बि आहीं त नज़ीर बि आहीं। पाण फरमायो उरसिलतु इलल ख़ल्क़ि काफ़, उते नास जो लफ़्ज़ आहे यानी माण्हुनि जे लाइ पूरी दुनिया ऐं इंसान जे लाइ तूं रसूल आहे। पर हदीस में पाण फरमायो उरसिलतु इलल ख़ल्क़ि काफ़, पाण फरमायो मां मोकिलियो वियो आहे अलाह जी सॼी मख़लूक जे वास्ते। यानी मख़लूक छा थियो जेका शइ ख़लक़ियल आहे अलाह जी उन सभिनी शयुनि जे लाइ अलाह ताला मूंखे रसूल बणाए करे मोकिलियो। अहिड़ो अलाह ताला काइनात में ॿियो रसूल कोन मोकिलियो आहे जेको हर शइ जो रसूल हुजे, पथरनि जो बि हुजे, जिननि जो बि हुजे, इंसाननि जो बि हुजे, वणनि जो बि हुजे, जानवरनि जो बि हुजे, मलाइकनि जो बि हुजे, ज़मीन ऐं आसमान वारनि जे लाइ बि हुजे, हर जे लाइ जे करे अलाह रसूल बणाए करे मोकिलियो आहे। तव्हां ई असांजे आका मदीने वारे साईं खे मबूस फरमायो आहे। यानी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जूं ॿियूं बि कई सिफ़तूं आहिनि जेके अलाह जे महबूब पंहिंजे ज़बान अतर सां पाण इरशाद फरमाईंदा आहिनि। पाण त क़यामत जो ॾींहुं थींदो न त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेको अलाह जो
हमद जो जेको झंडो हूंदो उहो मूं मुहम्मद जे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक ऐं उन झंडे जे हेठां केरु हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि अलाह जा नबी जेके रसूल जेके मुरसल इहो सभु मूं मुहम्मद जे करीम जे झंडे जे हेठां अची विया इहो छा आहे सोने महबूब जो शान मुबारक आहे जेको अलाह ताला पंहिंजे महबूब खे अता फरमायो आहे हिन में फरमायो रफ़ा बअदहुम दरजात मां मुराद तव्हां ई असांजो आका मदीने वारो साईं आहे जंहिंमें अलाह ताला फरमायो त मां पंहिंजे महबूब खे कई दर्जा सभिनि खां मथे बुलंद फरमायो जेके रसूल जंहिंसां बराबरी नथा करे सघनि जंहिंसां नबीअ बराबरी नथा करे सघनि जंहिंसां मुरसल ऐं मलक बि बराबरी नथा करे सघनि त उन मां अंदाज़ो लॻायो त उन सुहिणे महबूब जो शान मुबारक छा आहे तंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जे महबूब जी बराबरी जो सोचण बि कुफ़ुर आहे करण त कुफ़ुर आहे पर सोचण बि कुफ़ुर आहे ऐं असांजे मथां हक़ आहे त उहो असांजो आका आहे असां हुनजा ग़ुलाम आहियूं ऐं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं ग़ुलामी में गुज़ारियूं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।